फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ़ों अल्लाह करीम जल्ल जलालहू के लायक आहिन, जंहिं अॼु असांखे ॻोठ भाई खान लाशारीअ में हज़रत गौसुल आज़म पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाहि ताला अलैहि जिन जे यारहीं शरीफ जी बाबरकत ऐं पुर रहमत महफ़िल नसीब फरमाई आहे। शाल पंहिंजी बारगाह में पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में ऐं हज़रत हुज़ूर गौसुल आज़म साईं जी दरगाह में क़बूलियत जो शरफ़ नसीब फरमाए। हुज़ूर गौस पाक साईं जिन जे फ़ुयूज़ व बरक़ात सां असां सभिनी खे मुस्तफ़ीज़ फरमाए ऐं उन्हनि जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बाबरकत महफ़िल में उलमा इकराम, हुफ़ाज़ इज़ाम, मुअज़्ज़ज़ीन, नात ख़ान, सादात सगोरा, अहले ज़िक्र, अहले फ़िक्र, फ़ुक़रा ऐं अवाम अहले सुन्नत जलवा अफ़रोज़ आहिनि। बिलख़ुसूस ख़तीब अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना ख़लीफ़ा साईं अली हसन लाशारी साहिब दामत बरकातुहुल आलिया अल्लाह करीम जल जलालहू उन्हनि दोस्तनि खे भी शाद आबाद फरमाए जिन हिन महफ़िल जो एहतमाम कयो आहे, ख़िदमत कई आहे, मोहब्बत साण महफ़िल सजाई आहे। रब्बुल आलमीन जल जलालहू जी दरबार में अर्ज़ आहे हज़रत मौलाना साईं मोहम्मद सादिक साहिब जिन तमाम मुअज़्ज़ज़ीन मुआविनीन जा नाला मुबारक वरता आहिनि।
अल्लाह कंदो त अल्लाह ही सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में मुंह समेत सभिनि जा नाला क़बूल पइजी वेंदा। हुजूर गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी 11वीं शरीफ असां ही अज सजाए रहिया आहियूं। आम तौर ते 11वीं वारो महीनो रबीउल आखिर के चयो थो वञे, जेको अज शाम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं जुमादियल ऊला अज शुरू थी वियो आहे। जुमादिल ऊला अचे या उखरा अचे, रजब अचे या शाबान अचे, रमज़ान अचे या शव्वाल अचे, पर दस्तगीर जी 11वीं त हलंदी ई हलंदी रहंदी। साईं जी 11वीं त हलंदी रहंदी। जियां मिठे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मीलाद कंहिं महीने सां लाज़िम नाहे, त अहिड़ी तरह गौस पाक जी 11वीं बि कंहिं महीने सां लाज़िम नाहे। जॾहिं दिल घुरेव तॾहिं मीलाद कयो, जॾहिं अल्लाह तौफीक ॾे तॾहिं तव्हां साईं जी 11वीं कंदा रहो। मीलाद शरीफ जो मफ़हूम हूंदो आहे त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ़ आवरीअ ते ख़ुशीअ जो इज़हार करणो आहे, अल्लाह जो शुक्र अदा करणो आहे, उन नेमत खे ॻाइणो आहे। जॾहिं बि मौक़ो मिले तॾहिं माण्हू ॻाईंदो रहे। बाक़ी शुक्र त हर घड़ी हर वक़्तु सिर्फ़ ज़ुबान मंझां न बल्कि वार वार भी जेकॾहिं ज़ुबान थी पवे न, अल्लाह जी इन नेमत जो असां शुक्र अदा नथा करे सघूं। एडी वॾी अल्लाह ताला असांजे मथां या अज़ीम नेमत फरमाई आहे, जो पंहिंजो सोनो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे अता फरमायो आहे। अज़ीम नेमत आहे, जंहिंजे करे अल्लाह ताला सॼी काइनात के वजूद बख्शो आहे ऐं उहो सोनो वरी रब असांखे अता फरमायो आहे। लफ़्ज़ थोड़ा आहिनि, लेकिन जॾहिं उनजे गहराई में वञे, डीप में वञे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। अक़ल दंग रहिजी था वञनि त पोइ अल्लाह ताला जो शुक्र अदा कजे। उन खां बाद हज़रत गौस पाक जी 11वीं छा आहे? ईसाले सवाब जो हिकिड़ो तरीक़ो आहे। नंगर न्याज़ करण, ख़त्मा दरूद करण, सबील वग़ैरह करण, ऐं उन जो सवाब महफ़िल सजाइण, जंहिंमें हज़रत गौस पाक जूं ॻाल्हियूं कजनि, साईं जूं करामतूं बयान कजनि, साईं जी सवाने हयात बयान कजे, साईं जो फ़यूज़ व बरक़ात बयान कजे, साईं जो इल्म इरफान बयान कजे, साईं जो हुस्न व जमाल बयान कजे, साईं जो ॼमण बयान कजे, साईं जी तबलीग बयान कजे, साईं जो विसाल बयान कजे, साईं जा हज बयान कजनि। 91 साल साईं जी उम्र आहे, जंहिं ॼमण सां रोज़ो रखियो आहे, उन वक़्त खां वठी सॼी ज़िंदगी जूं ॻाल्हियूं केरु पूरियूं करे सघंदो। जा फिल इश्क वतवफ़ा फिल कमाल, जेको आयो ई इश्क में आहे ऐं कमाल में उन जो विसाल बा कमाल ई थियो आहे। 470 हिजरी में हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिनकी विलादत बा सआदत आहे, विसाल बा कमाल 561 हिजरी में आहे। पंजी सदी का 6वीं सदी ताईं हुजूर गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जहान सजे के फैज़ दिनो, ऐं इहो फैज़ रुगो उन वक़्त ताईं न, साईं जन जे विसाल ज़ाहिरी का बाद में भी फैज़ जारी रहियो। अज भी उन्हनि जो ही फैज़ आहे ऐं क़यामत ताईं हुजूर गौस पाक जो ही फैज़ जारी सारी रहंदो।
हाणे मीलाद शरीफ जी हिकिड़ी महफ़िल उनमें मीलाद पाक जी महफ़िल महीनो गौस पाक साईं जो पोइ मीलाद पाक जो मूं बयानु कयो मां हाणे आख़िरी बयानु कयो हाणे दुआ जे वेझो थियुसि त ओॾी महिल उतां हमरा हकल कई जेसिं दस्तगीर जी करामत बि ॿुधाइजांइ मां चवां इहा ई दस्तगीर जी करामत जो सभु गॾु लॻा वेठा आहियूं असां हिते इहा ई साईं जी करामत आहे जो असां सभु सुन्नी आहियूं या गौस पाक जी करामत आहे जे दस्तगीर जी दामन छॾी या शियो थियो या वहाबी थी वियो सुन्नत जमात जो कोन रहियो ही तो सुन दस्तगीर जी करामत आहे अज भी उन जो नालो वठूं था त ट्राहड़ ट्रहन पिया आशिकन जो दिलियों ठरी रहियो आहे अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक जमात अहले सुन्नत अल्लाह करे या निस्बत शाल कायम रहे आमीन जो दोस्तों या निस्बत मजबूत रहे आमीन जो बादशाह फरमाए था अफलत शुमूसुल अव्वलीन व शमसुना अगन जा सिज वया लही ऐं असांजो सिज अबदन अलल उफुकिल उला ला तगरिबू हमेशा उफक जे बुलंदिन ते हूंदो जेको कॾहिं लहंदो ई कोन को सुभान अल्लाह फरमाए त असांजो सिज हमेशा अबदा हमेशा रहंदो बुलंदिन ते रहंदो जंहिंजी रोशनी जंहिंजी तपश जंहिंजी गरमाइश पहुचंदी रहंदी मिलंदी रहंदी फैज़ हासिल थींदो रहंदो ये औलिया इकराम सोलर प्लेटन जीअं गौस पाक जे सिज जो फैज़ वठी रहिया आहिनि पोइ फ़क़ीरनि जूं दिलियूं बैटरियुनि वांगुरु भरे रहिया आहिनि पोइ उन्हनि जा दिमाग़ बल्बन जीअं मुअत रोशन थी रहिया आहिनि ईमान मज़बूत आहे बसर को प्लेट जो रुख सिज दे कजे त तुंहिंजो घर भी रोशन हूंदो तुंहिंजो दर भी रोशन लॻो पियो हूंदो इन दर खां मोह मोड़ियो न हिन जो थियो न हुन जो थियो ऊंदह ई ऊंदह थी वेंदी मुंहिंजा दोस्त तॾहिं गौस पाक फरमाए त मां सिज आहियां सिज चमकंदड़ सिज आहियां शम्स आहियां शम्स सिज आहियां हमेशा मुंहिंजो सिज चमकंदो ई रहंदो मुंहिंजे सिज जे आॾो गिरदो गुबार वग़ैरह न ईंदा उनखे गिरहण न लॻंदो उनजे आॾो कारा ककर न ईंदा भला जेकॾहिं अची बि वञनि त बि सिज जी रोशनी ते को बि फ़र्क़ु न पवंदो तव्हांखे रोशनी बि पहुचंदी रहंदी त इश्क जी गरमाइश बि पहुचंदी रहंदी पई ऐं अहिड़ा कई ककर उथिया कई ककर उथिया त सिज जी रोशनी खे असां ख़त्म कयूं घटि कयूं ढकियूं लेकिन उहे ककर वेचारा विया हलिया पर सिज त सदा क़ाइम आहे सिज क़ाइम आहे हज़रत गौस पाक सां जो फैज़ क़यामत ताईं इंशाअल्लाह ताला जारी सारी लॻो पियो हूंदो तंहिंजे करे हज़रत भेटाई सरकार साईं बयान फरमायो आहे ॿियो दफ़ो बि सुभान अल्लाह चओ हज़रत भेटाई सरकार साईं रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमायो त पीर मुंहिंजो बादशाह बिया वली सब वजीर हला हजरत पीर दे फौजों करे फकीर सोचो मंज शरीर सो गम गिलानी काटिए सुभान अल्लाह दोस्तों यारे शरीफ से ताब करने वाला पीरे तरीक़त रबर शरीयत हज़रत इब्राहिम अली मोहम्मद जान नक्शबंदी मुजद्ददी दाम बरकात मुलाला तशरीफ फरमा थे साईं के खुश आमदेद चो सुभान अल्लाह और हज़रत इब्राहिम सैयद अली मुर्तज़ा शाह अतारी दाम बरकात मुलालिया साईं दरखास्त मेहरबानी के स्टेज वे न थे
महफिल के भी 4 चंड लगी यार अल्लाह जा भलारा प्या अचन दुआऊं प्या जन बाबा दुआऊं प्या जन अल्लाह सही इन्हनि खे वॾियूं हयातियूं अता फरमाए तंदुरुस्त सेहत सलामती अता फरमाए मेहरबानी सादात कराम फुकरा इज़ाम खुलफाए कराम अल्लाह सुब्हानहू व तआला सभिनी खे आबाद ऐं शाद फरमाए आमीन जो दोस्तों हाणे जेका मूं आयत करीमा पढ़ी आहे भले बच चाओ चाओ कंहिंजे इश्क में रोकना हाणे सिखी वियो आगे लची थींदोसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह लाड़ मुल्क में वियासी हजरत पीर साईं मिठल साईं भी गॾु हुआ तकरीर उहे पिया कनि मां पासे में वेठो आहियां कुर्सी ते साईं पंहिंजे फुल उरूज में हा फुल उरूज में बस वॾी मोहब्बत में पे बयान कयूं जमायत का ज़बरदस्त दाद मिली रहा हुआ दिलियूं ख़ुश थी रहियूं हजरत पीर मिठल साईं बयान फरमाए रहा ओ चतो ना हेॾा ओ ज़ाहिर थी पिया अबा खोड़ अजरक हुजनि हिते यको भरियल हुजे अबा हार खयो अचनि अचे साईं जे मथां हिकिड़े रखियो ॿियो रखियो साईं जी पोइ अखि खोली त मिड़ाई छा पियो थो थिए माण्हू जो तवजो सॼो हेॾे होॾे हलियो वियो त अॻिते झुकी मूंखां पुछी ही छा आहे मां चयो पढ़ पिया था पवनी क़बूल कर सुभान अल्लाह एतिरो खिलियो जो साईं खां पोइ वाइज़ हली न सघे शिकरा बुए खां पोइ केरु विझे न विझे चेहरे ते पढ़ पाराइनि था भला शुक्र आहे मालिक साईं जो ही अल्लाह जो एहसान आहे ही रब असांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि अल्लाह एहसान कया आहिनि उन्हीं जे सदके जो मिलनि असांजी कहिड़ी औकात आहे कहिड़ी असांजी क़ीमत आहे न असांजी ज़ात आहे न पात आहे न ॾात आहे बसि उन्हीं जो नालो आहे जंहिंजे सदके रब इज़तूं अता फरमाए बस उन्हीं जो इस्म है उन्हीं जो नालो आ उन्हीं जी निस्बत आ अल्लाह करे दिया निस्बत शाल कायम हो जाए आमीन जो दोस्तों आमीन चो अदा आमीन चो हजरत बेटा ही सरकार साईं बा फरमाइन त राणे कनारात यारो नौनिया पो आयो लधी सो लतीफ चवे दातर कनान दात हो को न पूछे थो ज़ात जेके आया से अगी वया जेको भी आयो उनकी दरबार में अल्लाह करीम जल जलालू उन्हीं के कबूल फरमाए छजो आहे बस महबूबन जे दरवाजे ते झुकणो वा उन्हीं साण निस्बत रखनी आ उन्हीं साण मोहब्बत करनी आ उन ज़ात साण प्यार करणो वा पंहिंजो पाण खे उन्हीं जे हवाले करे छॾणो वा त पोइ इहा सॼी काइनात भी अल्लाह पंहिंजी कंदो पर रब भी असांजो थी वेंदो अल्लाह भी असांजो थी वेंदो हूअं त अल्लाह बेशक असांजो आहे असां अल्लाह जा आहियूं असांजे जो मतिलब ही आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला जी रिज़ा भी हासिल थी पवंदी त कुर्ब भी हासिल थी पवंदो रिज़ा भी हासिल थी पवंदी कुर्ब भी हासिल थी पवंदो सवाब भी शे आहे कुर्ब शे अया का भी आहे सवाब भी शे आहे कुर्ब भी शे आहे सवाब जझो मिले कुर्ब घट मिले पर जेकॾहिं सवाब घट ही मिले कुर्ब वधीक मिले तो वो वधीक आहे कुर्ब जेको मिले थो मुंहिंजा दोस्तों त उन ज़ात जी दरबार में जेको वेठो थियो जे पंहिंजो पाण खे मिठे महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले कयो अल्लाह करीम जल जलालो उन्हनि जी इज्जत कंदो आहे असां सहाबा इकराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन या अहल बैत अतहार रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन या अइम्मा हजरात या उलमा रब्बानियीन या औलिया इकराम असां
इन्हनि सां जेको प्यार था कयूं इन्हनि जी ज़ात जे करे न रसूलुल्लाह जी निस्बत जे करे प्यार करे रहिया आहियूं। अबू लहब त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चाचन में त शामिल हुओ, उन्हीं जो नालो हजरत सां कोन था वठूं, सैयदना सां कोन था वठूं, रज़ी अल्लाह ताला अन्हु नथा चऊं। पर जॾहिं सैयदना अब्बास जो नालो वठंदासीं त रज़ी अल्लाह ताला अन्हु चवंदासीं, सैयदना अमीर हमज़ा जो नालो वठंदासीं त रज़ी अल्लाह ताला अन्हु चवंदासीं। छो त असां महबूबन करीमन जी ज़ात के ॾिठो आहे, उन्हीं जी ज़ात सां जंहिंजी बि निस्बत आहे, कंहिंजी सहाबा इकराम जी निस्बत थी वई, अहल बैत अतहार साईं जे घर वारा उन्हनि सां बि असांजी मोहब्बत इन्हीं जे करे आहे जो रसूलुल्लाह जा अहल बैत आहिनि, हबीबल करीमन जा अहल बैत आहिनि। ऐं इहो उसूल मोहब्बत जो उलमा मुतकल्लिमीन फरमायो आहे, इहो उसूल मोहब्बत जो साम्हूं रखी करे जे बि मोहब्बत कई आहे, केतिरी बि मोहब्बत करे कॾहिं बि गुमराह न थींदो। न त सैयदना मुश्किल कुशा करमल्लाह वजुल करीम जिनके महबूबन करीम नगमे ही फरमाए छॾियो त अली तुंहिंजी ज़ात में बचमाई तूं गुमराह थींदो। हिकु जेके तोसां बुग़्ज़ रखंदा, ॿिया जेके तोसां मोहब्बत घणी कंदा, उहे बि गुमराह थींदा। मां हैरान थी वियुसि, मोहब्बत करे ही गुमराह थिए, नबी जो फरमान भी सचो। पोइ इहा ई ॻाल्हि सम्झ में आई त नबी के छॾे रुगो अली के वठे गुमराह थी वेंदो। अॻियां अली नबी हुजे, पोयां अली सां मोहब्बत करे त पोइ हिते भी उन्हनि खे रस्ता मिलंदा त अॻिते भी जन्नत जा रस्ता उन्हनि खे मिलंदा। नबी जी इत्तबा में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साम्हूं रखी उन्हीं जे करे असां मोहब्बत करे रहिया आहियूं। पोइ जेका उम्मत सॼी साण असांजी मोहब्बत आहे, फ़कीरनि दरवेशनि बुज़ुर्गनि सां सादात इकराम, सभु मोहब्बत मदीने वारे घोट जे करे ई आहे। तंहिंजे करे मोमिन मोमिन सां तो मोहब्बत करे, छाजे करे जब मुंहिंजे नबी जो कलमो पढ़ियो अथसि तॾहिं तो मोहब्बत कयासीं। मुझे सोने महबूब जो आशिक है तॾहिं तो मोहब्बत कयासीं। अबा लबैक वारनि जे मथां ॾुखियो टाइम अची वियो, रुगो उन्हनि जे मथां न आयो, सॼी सुन्नत जमाए जे मथां ॾुखियो वक़्तु आहे, ॾुखियो वक़्तु आहे, ॾुखियो वक़्तु आहे। सॼी सुन्नत जमाए जे मथां इम्तिहान हली रहियो आहे। अल्लाह जल जलालो महबूबन जे सदके इन इम्तिहान में असां के रब्बुल आलमीन कामयाबी नसीब फरमाए। आमीन। तो दोस्तों आओ मुझा दोस्तों, तहरीको कई आयो, कई वयो, कई माण्हू आया, कई वया, कई आशिक आया, गुज़ारे वया, शहीद थी वया, जानू ॾेई वया, पर हयातुल नबी जो इश्क भी हयात आहे, तुंहिंजा आशिक भी सदा हयात ई आहे। इन धरती के मथा कई हसीन आया, कई जमील आया, उन्हनि सां माण्हुनि इश्क लगायो। कॾहिं ससी वेचारी जबल भी जागे पुन्हुअ जे लाइ, औरत ज़ात अकेली निकिरी थी पवे। कॾहिं सोणी बेहार जे लाइ दिलो खणी दरिया में घिड़ी थी पवे। कॾहिं मूमल राणे जे लाइ बाह जे आड़ाह में घिड़ी थी पवे। कॾहिं मजनू लैला जे लाइ पंहिंजो जिस्म सॼो छुरी सां कपे थो छॾे। उहे आशिक वेचारा विया, उन्हनि जा महबूब भी विया, वॾो उन्हनि सां इश्क थियो उन्हनि जे महबूबनि सां। अॼु को भी उन पुन्हुअ जो आशिक कोन्हे को, अॼु को भी अॼु राणे जो आशिक कोन लभंदी। अॼु दुनिया जे अंदर को भी तोखे मेहार जो आशिक कोन लभंदो। अॼु तोखे दुनिया जे अंदर को भी उन लैला जो आशिक कोन लभंदो, छो जो उहे मरी वया। लेकिन असांजो नबी अॼु भी हयात आहे, तुंहिंजा आशिक भी घर घर जे अंदर मिली रहिया आहिनि। मुए माण्हू
सा केड़ो इश्क असांजो नबी जिंदा हयात है बाकी दुआ है या ना है असांजो गौस हयात है असांजा बुजुर्ग हयात है जिस आज भी असा मोहब्बत कयूं था इश्क मदीने वाले घोट साड़ा है दुआ करते ने इश्क के अंदर खारी भी न पवे घट भी न थिए अल्लाह सही ने इश्क के अंदर अजा भी इजाफो फरमाए आमीन तो दोस्तों आमीन तो आई सिर सा घर सब मदीने वाले जे सदके रब दिनो जे उडी जे नाले ते अल्लाह वठे थो त असा सभई दियण जे ला तैयार आयो अब हां या ना हजरत बेटाई सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जन इरशाद फरमायो ते हिकड़ो सिर हबीब खे सिर ते हिकड़ो वा हबीबी हिकड़ो वा पेश करे त रहियो आया पर मसालो छा है हजरत बेटाई सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि कमाल करे छजो आहे साईं फरमाइन बात हिकड़ो सिर हबीब खे आओ आछी दे लज मरा जे हुजन सिर घणा त हर हर वठा हिकड़ो हिकड़ो सिर ॾेई करे मां त लजी थी रहियो आहियां काश जो खड़ा सिर हुजना वो पाने इरशाद फरमाइन त मथे उते मुंहिंजे जे हुजन सिर सब हजार त तुंहिंजी तंद तवार ऐं हर हर वठिया हिकड़ो तुझे नाले दे हिकड़ो सिर ॾेई ॿियो सिंगारे मां पेश कया मुंहिंजा दोस्तो इहो इश्क मदीने वारे घोट सां अव्वल ॾींहं खां वठी जारी आहे अॼ बि जारी आहे ऐं क़यामत ताईं इहो इश्क जारी सारी लॻो पियो हूंदो दुनिया भली निज़ारा ॾिसंदी रहे दुनिया तमाशा ॾिसंदी रहे लेकिन इश्क रसूल जे अंदर को बि फ़र्क़ु अचण वारो न आहे मुंहिंजा दोस्तो अल्लाह सुब्हानो व तआला ही तसाने मथा एहसान फरमायो जो मिठे महबूबन करीम जो उम्मती बनाया दस्तगीर जो मुरीद बनाया अल्लाह सुब्हानो व तआला इरशाद फरमायो कद अफलह मन तज़क्का बेशक वो कामयाब थी वयो जे पंजे अंदर के पाक कयो वज़कर अस्मा रब्बिही फसल्ला आई पंजे पालनहार जो नालो याद कयाई आई नमाज पढ़ाई अल्लाह जल जलालो फरमायो इहो मानो कामयाब थी वयो आहे दुनिया कामयाबी की तलाश में हर चवे हर मानू चवे त मां कामयाब चा नंढो आया वड्डो आ पोड़ो आया पक्को आ बीमार आया तंदुरुस्त आए मर्द है या औरत आए गवर्नमेंट की नौकरी करे रहियो आहे या आजाद आए पर मुझा दोस्तों सबनी जो ख्याल आ त मां कामयाब थी वना मां कामयाब थी वना वो कामयाबी जा मुख्तलिफ तरीका मानन बोले खड़ी वरता है पर अल्लाह जल जलालू फरमाइंदो माना पहुंचायो खलक्यो तमा के माए दुनिया में तमा के मुंह मोकलियो तमा जे जिंदगी जे जरूरतन के तमा का वधीक मां अल्लाह तमा जो जानन वारो आया अमा जे कामयाबी जे राज जो भी मां वाकिफ आया त तमा जी कामयाबी छा में आ ओ मोमिनो ईमान वारो रसूलुल्लाह जा उम्मती आयो ई दुनिया जे पोया भजन दुनिया जे पोया पान के मारण दुनिया जे पोया पंजी जिंदगी तबाह करण यो फिरौन जो कम्मा निमरूद जो कम्मा शद्दाद जो कम्मा है हामान जो कम्मा है यजीद पलीत लानती जो कम्मा है तमाम मोमिन आयो रसूलुल्लाह जा उम्मती आयो मदीने वाले घोट जी जात व बरकत
के दिसो तडे मुबारक दे आरामी आयल पहरान मुबारक लाहे पान स्मा बाह मुबारक सेरा दी करे आराम फरमाए रयायल हजरत फारूक आजम साईं पहुंची वयायल हबीबन करीमन फरमायो तनाम आईना वला यनाम कल्बी मुझो अखियों त आराम कंदियो आयल पर दिल सदाई सुजाग हो दिया है दिल जे दीदन सामी दिसंदा रहंदा है फारूक आजम साईं के दिसी वरताऊं हबीबन करीमन जे सामो जॾहिं हजरत फारूक आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु जनाया बिठे महबूबन करीमन पंहिंजी अख मुबारक खोलिया नैन मुबारक खोलिया सिद्धो हजरत फारूक आजम जे मथा पिया हजरत फारूक आजम साईं सलाम अर्ज कयो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल उठी बैठा सलाम जो जवाब देना सोने फारूक आजम कदम बोसी जो शर्फ हासिल कयो दस्त बोसी जो शर्फ हासिल कयो हबीबन करीमन बेहण जेला हुक्म फरमायो हजरत फारूक आजम बैठो हुआ त महबूबन करीमन जे चेहरे जो दीदार पियो थिए हाणे जिस्म मुबारक ते कुर्तो मुबारक नाए बहरान पाक पातल नाए सुनो फारूक आजम रसूलुल्लाह जे जिस्म मुबारक जो दीदार करे रहो है सीने मुबारक जो दीदार पियो करे कंध मुबारक जो दीदार पियो करे हजरत फारूक आजम सामू बैठो को निवड़ी निवड़ी पियो दिसे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे डोरे मुबारक दे नजर पजी वया है बसीरन मुबारकन जे मथा नजर पजी वया तडे जा निशान महबूबन करीम जे नाज़ुक जिस्म जे अंदर नजर आया जिए जो फारूक आजम जी नजर पया हजरत फारूक आजम जे अखिन मजा लुड़क हेठ किरी पया सोने फारूक आजम रोई दिनो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यार ऐं बाबो हसान हजरत फारूक आजम जे कुल्ले ते हथ शफ़क़त जो रखी करे फरमाइन पिया तो उमर रोवण छाजो महबूबन करीमन के खबर भी पर आशिक के गालायण जो मौक़ो दुनिया के समझण जो मौक़ो देई रहा है न उमर रोवण छाजो अर्ज पियो करे त या रसूल अल्लाह कैसर किसरा अल्लाह जा दुश्मन आयल जेके रूम ऐं फारिस जा खुद मुख्तार बादशाह हुआ हजरत फारूक आजम साईं पियो अर्ज करे त किबला कैसर किसरा ये काफिर आहिन अल्लाह जा दुश्मन आयल ओए अल्लाह जा दुश्मन कैसर किसरा भलन बिस्तरन जे मथा कीम चादरन जे मथा सोफा सेट जे मथा उन पलंगन जे मथा आराम कल तो अल्लाह जो महबूबा अल्लाह जो हबीब आयो अल्लाह जा यार आयो तमा जे सुमण वारी चाय ते को गादेलो भी ना है रिली भी विछायल ना है चादर भी विछायल ना है एकड़ो तडो विछायल सोना वरी पंहिंजी कमीस मुबारक भी लाथी अथव तडे जा निशान तवा जे नाजुक जिस्म जे अंदर पइजी वया मो उमर का नथा निशान बर्दाश्त थियन सोना अल्लाह जल जलालु किया गवारा फरमायो त दुश्मनन के की मुखाब नरम बिस्तरन जे मथा आराम कराए ऐ पंहिंजे यार के एक तडे जे मथा पुठी उखाड़ो सुमारे बेटे सरकार से मैं फरमाएं तो दोस्त को हाय दादला थो मुहब माराए खासन खलीलन का तो सख्तियों सहाए अल्लाह समद बेनिया
नाज जा करे सा चाहे इन्हीं अमल ज आहे का उन्हीं गाल इसरार जी इन्हनि इसरारन के केर समझे इन्हनि राज़न के केर समझे मुंहिंजा दोस्तो इन्हनि ॻाल्हियुनि के केर समझे मुंहिंजा दोस्तो भिटई सरकार साईं फरमाइन त इहा नाबूदीअ या फकीरी सब कुछ छड़े दियण हालांकि मदीने वाला घोट फरमाइंदा तो ऊती तो मफाती खज़ाइनिल अर्द अल्लाह तबारक व तआला ज़मीनन जे खजाना जो चाबियों मुझे कब्जे में देई छजो आहे पेट्रोल मुझे कब्जे में आ डीजल मुझे कब्जे में आ सोना मुझे कब्जे में आ चांदी मुझे कब्जे में आहे अनाज मुझे कब्जे में आयल हीट्रामा पित्तल लोह मुझे कब्जे में आयल जमीन जा जेतरा भी खजाना आयल हबीबन करीमन फरमायो तो मुझे कब्जे में आयल यो ही सबब जो पाण फरमायो जे कदा मा चाहा दही मक्के जा जबल सोन जा बणजी वजल ओ जाने मा हला ये सोन जा जबल मुझे पोया हलदार अल्लाह सब कुछ होंदे मेरा जवारी रात आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जी दरबार में पहुंचा रब करीम जल जलालो बिन राज़न सा गडो कर ही भी एकड़ो राज फरमायो अल्लामा वाइस काशफी रहमतुल्लाह ताला अलैहि बहारुजुन नबुवत किताब जे अंदर इहो राज लिखो भी आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमातो मुंजा सब हबीब अना व अंत वमा सिवा ज़ालिक खलक़तु लि अजलिक हिकड़ो माया बियो तव्हायो बस इन खां सिवा जा भी शै मो खलकिया ओ मुंजा सोनायो सब कुछ मां तव्हां जे लाए खलकियो आहे वो जिब्रील हो जे या मीकाईल हो जे आसमान हो जे या जमीन हो जे अर्श हो जे या फर्श हो जे सोना सब कुछ मां तवां जे लाई पैदा फरमायो आ हबीबन करीमन कहड़ो जवाब देनो ए मुंजा मालिक मिठा से अंत व अना व मा सिवा ज़ालिक तरतु लि अजलिक ओ मुंजा मौला हिक तू आ बियो माया बस असा खां सिवा जा भी शेया हर शे के मां तर्क करे तुझी दरबार में आयो आया सब कुछ मुँह छड़े ॾिनो आ तुझो ही नालो याद आ बिटई सरकार सही इन्नी जाए ते इन राज जे तरफ इशारो करे रहा है त नाबूदियत नहीं सब कुछ छड़े दियण वारी रम्ज़ आला कयो तबलीग न कर यार जी हाथी हलदा रहे मेहरबानी तो सारी बेटई सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइन प्या त इन नाबूदियत नहीं यारो अब दिखे आला कयो मूरत में मख्फी थिया सूरत पिण से सूरत सागिया पर मुर जे अंदर जे अंदर केर हकीकत यार जी समझे त सुनो छाए नाबूदियत नहीं अब दिखे आला कयो मूरत में मख्फी थिया सूरत पिण से कभी इतके ही गाल पिरिया जे गुझ जी केड़ियों गुझो गालियों कयो वजल हजरत फारूक आजम साईं रोई करे अर्ज कयो आ त सोना अल्लाह जा दुश्मन केसरे किसरा कीम ख्वाब जे बिस्तर ते नरम बिस्तर जे मथा आराम कल तो अल्लाह जो महबूब आए अल्लाह जा
प्यारा हबीब आयो रब जा महबूब हबीब आयो पुठी उखाड़े तमा किया बित दे जे मथा सुता पी आयो जंहिंजा निशान तमा जे जिस्म जे अंदर घिड़ी वयाल महबूबन करीमन बुरकी दिनो आहे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो उमर असा दुनिया कान तलब कया है असा आखिरत तलब कया है। नारे तकबीर अतमत के जोर से नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर दरबार आलिया वीर शरीफ जमायत अहले सुन्नत। अल्लाह करीम जल्ल जलालहु इरशाद फरमायो बल तुसिरूनल हयातद दुनिया तमा दुनिया वारी हयाती के मत भरो समझंदा आयो त दुनिया जी हयाती जेका है यानी दुनिया जा सिंगार दुनिया जा माल दुनिया जो मिलकतों दुनिया जी हयाती या दुनिया जी हयाती असां जला सब कुछ अल्लाह तो फरमाए ते इन्हीं के तमा असर वारो समझंदा आयो इन्हीं के मत भरो समझंदा आयो बल्कि रब्बुल आलमीन जल्ल जलालहु इरशाद फरमायो बल तुसिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबका। तमा दुनिया दी हयाती के मत भरो था समझो पर आखिरत जेका सा खैर यानी भली व अबका ऐं हमेशा रहण वारी आहे। कपड़ा पाओ तो न मेरा थियन न फाटन न खराब थियन न स्त्री ही खराब थे खाधो खाओ तो उन्हीं जो मज़ो वरी कॾहिं तव्हांजे वात मंझां न वञे जे उम्र में जन्नत में दाखिल थियो तो इहा जवानी इहा उम्र इहा तव्हांजी मस्ती वरी तव्हांजी ख़त्म ई न थी हमेशा रहण वारी आखिरत भली भी आखिरत हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता उमर असा दुनिया कान तलब कया है थोड़न ॾींहनि में माण्हू पंहिंजो वक्त चेड़ो तेड़ो गुज़ारे वींदो। हज़रत फारूक आज़म जे साहिबज़ादे सैयदना अब्दुल्लाह के हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्हे खां वरतो ऐं लोडो ॾिनो धूणो ॾेई करे धंधो ले ऐं उनखे पूरी तरह तवज्जो पंहिंजे तरफ़ करे फरमाइनि कुन फि दुनिया कअन्नक गरीब इन दुनिया जे अंदर इए रह जण त तू ओपरो माण्हू आहे हिते तोखे केर सुञाणे ई कोन थो। हाय हाय हकीकत ही आहे त ही असांजी मौलवी ही असांजी पीर पाई जो असां पीर था असांखे सॾे नहीं मौलवी मुफ्ती वग़ैरह इन ही असांजो खानो ख़राब कयो आहे इन ही असांजी तबाही कई आहे इन्हीं असांखे पोइते करे छॾियो आहे। काश जो मां हिकिड़ो आम इंसान हुजां मूंखे केर न सुञाणे हा त भलो। कुल फि दुनिया कअन्नक गरीब इए दुनिया में रह ॼण त ओपरो आ तोखे केर सुञाणे ई कोन थो औ आबिर सबील या त वाटहड़ू आहे तोखे केर सुञाणे थो पर तोखे कम घणो आहे वाटाड़ो आई तो तकड़ो वञी वेठो कंहिंखे सलाम कई कंहिंखे खीकारी कंहिंखे हथ कई कंहिंजो हवाल वरती तकड़ो आई पंहिंजो वञी बीठो। ही दुनिया रहण जी जाइ न आहे हिनखे रस्तो सम्झजांइ तुंहिंजी मंज़िल अल्लाह जी दरबार आहे। नेकोकार परहेज़गारनि जी मंज़िल जन्नत आहे पर आशिकनि जी मंज़िल अल्लाह जी दरबार आहे। आशिकन जी मंजिल अल्लाह जी दरबार। हजरत बेटई सरकार से बयान फरमाए जोर सा सुभान अल्लाह चौथ बुधाया। हजरत बेटई सरकार से रहमतुल्लाहि तआला अलैहि जन फरमायो त आरिफ ऐं उशाक एकड़ा आरिफ जन अल्लाह
के सुना तो आ ब्या उशाक जमा आशिक जी आहे ओ जेके अल्लाह जा आशिक आहे ॿियो जिन अल्लाह के सुना तो आहे मिठई सरकार साईं बा फरमाए त आरिफ ऐं उशाक पसण घुरन पिरीअ जो जन्नत जा मुश्ताक अञा ओराहा रहा जन्नत जा तालिबो औरते आहिन हाओ जन्नत में ही अल्लाह जो दीदार थींदो जन्नत में ही रसूलुल्लाह जो पाड़ो मिलंदो पो इन नेमत साण त अल्लाह जल जलालू जो दीदार जन्नत में थिए रसूलुल्लाह जो पाड़ो जन्नत में मिले तो भली तू रब का जन्नत जी तलब कंदो रह इहो भी तुझो इश्क जे अंदर शामिल आए मुंजा दोस्तो अल्लाह करीम जल जलालू जा जेके फकीर आए हजरत गौसुल आजम पीराने पीर सोना दस्तगीर रजी अल्लाह ताला अन्हु जन फरमाए पिया 18 साल मुझे उम्र थी मां जिलान जो इलाको छड़े करे बगदाद शरीफ में पढ़न जला आयो आया बगदाद शरीफ के निजामिया मदरसे में मुख्तलिफ उस्तादन का 8 साल मो दीन जी तालीम वर्ती आए मां फिक़ह फलसफा उसूल मंतिक वगैरह मां सब कुछ पढ़ियो आए मां मुख्तलिफ मज़हबी पढ़िया है मां कुरान पढ़ियो उन जी तफसीर पढ़ी हदीस पढ़ियो उन जो शरह भी पढ़ियो मुंजा दोस्तों पढ़ फरमाइन पिया 8 साल मुसलसल मदरसे जे अंदर मुख्तलिफ उस्तादन का दीन हासिल कयो आहे उन्हें का बाद को पंजे तज़किया नफ्स जे लाए जो रब करीम इरशाद फरमाए कद अफलह मन तज़क्का बेशक वो कामयाब थी वयो जेको मौलवी थियो अब गाल सही कई मैं गलत कई मन अल्लाह ये कौन जो जेको मुला थियो सो कामयाब थी वयो ॾहन घर जी मानी हिकड़े टाइम ते जे मौलवी खाधी सो कामयाब थी वयो जे 100 तावीज़ रोज लिखा सो कामयाब थी वयो अगे भी तुसा दे गोट जे के मुलियन जी गाल कर के से पीछे मौलवी मिकण आई है आगे से साडी रोजी दे लत पा देते अल्लाह अकबर लेकिन कई गाल में करूं ठीक है अल्लाह से सबके को हिदायत नसीब करे आमीन आखो दोस्तों अल्लाह जल जलालू न फरमायो तो बाबा ही जज थियो तो मक्की कामयाब थी वइदो अल्लाह न फरमाए तो सूबेदार थियो तो कामयाब थी वयो अल्लाह न फरमाए तो ही पाकिस्तान जो सदर थियो तो कामयाब थी विदो अल्लाह न फरमायो तो ही पंजे सूबे जो वजीर थियो तो कामयाब थी विदो रब न फरमायो तो ही 1000 एकड़ जमीन जो जमींदार थियो तो कामयाब थी विदो रब ये नचो तो हिन बूट पालिश वारो कम कयो तो कामयाब थी विदो न रब फरमाते दिल के पाक कयो सोई कामयाब थी वयो वो वजीर हुजे या अमीर हुजे गरीब हुजे या जमींदार हुजे मुल्ला हुजे या वो दरवेश हुजे गैर भी आहे पर जे दिल पांजी साफ कई रब फरमाते होई कामयाब दिल के जे पाक कयो दिल के जे साफ कयो कामयाब थी दो हो वज़कर अस्म रब्बि रुको दवा कर बह रहे तो बाबा मेरी दिल पाक है मेरी दिल साफ है ना गडो गड अल्लाह दा जिक्र भी करे सिगरेट दे मथो सिगरेट सुल्फी दे मथो सुल्फी आइस दा नशा करे ताकि बाबा मेरी दिल पाक है नमाज ते बैठा नावे तास ते बैठा रात गुजर वने कुकड़ा विढ़ावे गवा करे सजी रात मोबाइल ते गलत गाला देखे बुधे सबूत दावा के बाबा मेरी तो दिल पाक है मदीने वाले घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया लिकुल्लि शैइन सकाल हर शे को साफ करने वाली एकड़ी चीज होती है मोबाइल की स्क्रीन खराब थी पहले पीछे तू इनको साफ कर दे हां या ना कपड़ा भर दे आइए ये साफ करता होता जो 8 वर्ष बाद संद हो जा इतना ही साफ करता सुभान अल्लाह स्क्रीन साफ थी महबूबन फरमाता हर
हर शय जे साफ़ करण वारी हिकड़ी चीज़ आहे कुल शैइन सकाल मुइया मुई हुंदी आहे थां के धोई पवे ओ उनी सा पोची दीदा जमीन ते पाण फरमाए त हर शय के साफ़ करण वारी हिकड़ी पोची आहे दिल के साफ़ करण वारी खबर तो पोची केड़ी आहे महबूब फरमायो सही आ गाल त बुधा त दिल के पोची केड़ी कई दिल के केड़ी बुई लगायूं तो साफ दे कट लहेस इन लहेस कारी कारी थी वई खराब थी वई इन जे अंदर बुग़्ज़ इन जे अंदर हसद इन जे अंदर कीनो इन जे अंदर फितनो इन जे अंदर फसाद मोमिन मोमिन सा विढ़ियो पियो आ भा भा सा विढ़ियो पियो आ पी पी पुट सा दुश्मनी पियो करे पुट पी सा दुश्मनी पियो करे साल मुर्स जे खिलाफ कोर्ट में दाही लगी बीठी आ दिलों कारियूं थी वई महबूबन करीमन फरमाए कुल शैइन सकाल हर शय के साफ करण वारी हिकड़ी शय आहे हिकड़ी पोची आहे वसकालतुल कुलूब वसकालतुल कुलूब ऐं दिल के साफ करण वारी ज़िक्रुल्लाह न चएव सुभान अल्लाह इहो भी अल्लाह जो ज़िक्र आहे यो अल्लाह जो ज़िक्र सुभान अल्लाह अल्लाह जो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जो ज़िक्र अल्लाह 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 जो ज़िक्र है बल्कि हर शय जैसा अल्लाह याद अचे वो अल्लाह जो ज़िक्र है तवा मस्जिद ॾिठी तवा के रब याद आयो यो तवा रब जो ज़िक्र करे छड़ियो साईं अली जान जो दीदार कयव तवा के रब याद आयो तवा अल्लाह जो ज़िक्र करे छड़ियो आयो पंज कामिल मुर्शिद जो दीदार कयव रब याद अची वयो तवा जो अल्लाह जो ज़िक्र शुरू थी वयो आहे कुरान सामू रखव तवा के रब याद आयो रब जो ज़िक्र नमाज पढ़ो था रब याद आयो रब जो ज़िक्र पर जेकर पढ़ो भी कुरान पढ़ो भी नमाज कयो भी अल्लाह अल्लाह पर अल्लाह याद ना है तो यो ज़िक्र ही ना है अल्लाह चो फरमाता अकीमिस सलात लिज़िक्री बाकी मुसलात व आतुज़ ज़कात खोड़ खोड़ हुक्म इंदो वियो नमाज कायम कयो नमाज हाणे हिते हुक्म थियो अकीमिस सलात लिज़िक्री मुझे ज़िक्र में नमाज कायम कर मौला ही तो तुम जो ज़िक्र कयूं था अल्लाहु अकबर समी अल्लाहु लिमन हमिदा सुभान रब्बिल आला सजो तू जो ज़िक्र त कयो सी अल्लाह का शुरू कयो सी अल्लाह ते नमाज पूरी अल्लाहु अकबर अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह इसमें अल्लाह का शुरू कई सी नमाज इसमें अल्लाह ते पूरी कई सी नमाज असा ज़िक्र ते तू जो कयो सी पर ज़िक्र जी लफ्ज़ ज़िक्र अरबी जो लफ्ज़ आ माना है याद करण ओ जंजी नमाज तो पढ़ी उनके याद त कर उनके याद त कर ओ तो के याद त चे त के जाडो बीठो या इस रुकू करके तो कया आ जकना ये तवज्जो कदो त तवा जी नमाज ॾाढी सुहणी थी बिठा हुंदा न माण्हू नमाज में पख ॾींदा आहिनि हेॾे होॾे पलवणा हणंदा सुकून कोन थो अचे नमाज में तूं अल्लाह ॾे तवज्जो कर तोखे शौक़ आहे त मां अल्लाह सां कचहरी कयां मां अल्लाह सां कलाम कयां तो पोइ नमाज पढ़ ये अल्लाह सां कचहरी तो करे बाड़े ये मेराज आ सलात मेराजुल मोमिनीन जकरा चाही तो रब मूसा कचहरी करे तो वो कुरान पढ़ सुभान अल्लाह अल्लाह जो कलाम आहे अल्लाह जो कलाम पढ़ी पिछो रब जो कलाम आ रब तो सा ॻाल्हाए रहियो आहे तमो अर्ज़ पे कयो त दिल पाक कीअं थिए दिल पाक थी अल्लाह के नाले सा वो अल्लाह जो नालो नमाज में अल्लाह जो नालो दीदार में अल्लाह जो नालो इन मस्जिद में अल्लाह जो नालो जिक्र अज़कार में दुरूद और सलाम में हत्ता के रब करीम जल जलालू फरमाता ओ मुझा सोना चहल तो जिक्र का जिक्री मु तुझो जिक्र भी पंजो जिक्र बनाए छड़ियो आहे
जेकर तू महबूब जी नात भी तो पढ़ी वो भी रब जो जिक्र करे रहो है। यार जी सलाह तो पढ़ी अल्लाह जो जिक्र करे रहो है। सुने महबूब जो मिलाद भी तो बयान करी रब जो तू जिक्र करे रहो है। तो हजरत गौस पाक सिंह फरमाए 18 साल मुझी उम्र ही वो मां बगदाद में आए 8 साल मां उते पढ़ियो या उन्हीं का बाद जड़ा मुझी तकमील थी तो पो चेम त हाने कामयाबी वारो रस्तो हाने वठणो है। हाने कामयाबी वारो रस्तो जिक्र अज़कार में नमाज में दिल जे तज़किये नफ्स जे तज़किये दिल जे तस्फिये में सोना गौस पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइंदा पो बस ओ मदायन जे जंगलन जे तरफ मां हलियो विस। मदायन जा जंगल पो ओडहा वनी पर पट बयाबानन में वेही मां पंजे रब जो जिक्र शुरू करे। एड़ो जिक्र कयम अल्लाह के इए पे याद कया। सोना गौस पाक ता फरमा मुके एडो तो मजो अची वयो जो चवा त हाने वरी शहर न वञा वरी गोठ न वञा वरी माण्हुनि सां हाणे न मिला बस अल्लाह जे जिक्र में फरमायो साल गुजरियो ॿियो साल गुजरियो 10 साल गुजरिया 20 साल गुजरिया 25 साल गुजरी विया माण्हू मूंखां वाक़िफ़ बि कोन थिया त को अब्दुल कादिर जीलानी को माण्हू को हिते रहंदो आहे। पंहिंजो पान के इए विञायो अज अल्लाह उन जो नालो इए रोशन कयो आ। नंढे नंढे ॿार खां पुछा कर दस्तगीर के सुञाणी तो सब को जो भे दस्तगीर नारे तकबीर अतमत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मथे तकड़ी भे दस्तगीर सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए तो ही कामयाबी जो राज तो अग्नि बयानो आने तमा मुझो कलाक आने पूरो थियण वारो आ 2 मिनट थस। रब करीम जल जलालू फरमायो ओहो कामयाब थी वयो। हजरत गौस पाक छका जमींदारी कई ही का इते हुकूमत हलाई ही का वोट वरता हुआ न बस अल्लाह जो नालो वरतो ही मिठे महबूब जी सुन्नत अमल कयो हुआ वो अल्लाह जल जलालू वक्त जा बादशाह भी सदन आडो झुकाए दिना वो थी पयो बादशाह पीर दुनिया जा वली भी रब करीम झुकाए दिना ताणी मत कदम रखी न। सोने गौस पाक सभिनी जे कंधन ते कदम रखा अज भी आहे क़यामत ताईं खुदा जे वलियन जे मथा सोने दस्तगीर जो कदम बरकरार बहाल आए। वली कंध झुकाए बैठा न पो रब करीम फरमाए तो हाने आही पीरान पीर बादशाह पीर पीरान पीर सुभान अल्लाह। पोथी पया दस्तगीर जो हथ वठन उन्हीं के अल्लाह दी दरबार तई पहुंचाए न। यो थी को दस्तगीर हथ वठन वारो पो जो हथ वरतौ वरी उन्हें के छजो कदह भी न एड़ो हथ मजबूती साण वरतौ पर फरमायो तो मुझे रब करीम जल जलालहु मुसा अहद कयो आहे त जेके तुजा मुरीद आहे मां के भी तुजा मुरीद के जहन्नम में कोन मोकली दो साए। ए भला रंजा भलारा गौसी आज़म दस्तगीर ए भला रंजा भलारा गौसी आज़म दस्तगीर बेसहारा जा सहारा गौसे आज़म दस्तगीर ओ बेसहारा जा सहारा गौसे आज़म दस्तगीर। कुल वली के मथा तोहे जो कदम कायम रहो जजी दिल ठरी सो हथ मथे जाकर आखे सुभान अल्लाह। कुल वली के मथा तोहे जो कदम कायम रहो चंद्र
सब सितारा गौसे आज़म दस्तगीर बेसहारा जा सहारा गौसे आज़म दस्तगीर भला रंजा भलारा गौसे आज़म दस्तगीर भला रंजा भलारा गौसे आज़म दस्तगीर मेरे डिवाया में तो पीछे परसों अजा सबक कच्चा पे नजर आता है पक्का सबक कर बुधायो ए भला रंजा भलारा गौसे आज़म दस्तगीर भला रंजा भलारा गौसे आज़म दस्तगीर बेसहारा जा सहारा गौसे आज़म दस्तगीर बेसहारा जा सहारा गौसे आज़म दस्तगीर हुक्म तो है जो हाकिमा हर शे मथा हर दम हले थोड़ा बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह हुक्म तो है जो हाकिमा हर शे मथा हर दम हले सब नाम यारा गौसे आज़म दस्तगीर था निमल सब नाम यारा गौसे आज़म दस्तगीर बेसहारा जा सहारा गौसे आज़म दस्तगीर ओ बेसहारा जा सहारा गौसे आज़म दस्तगीर खल्क जो तो खैर ख्वाह ऐ खैर जो तालिब खलील खल्क जो तो खैर ख्वाह ऐ खैर जो तालिब खलील खैर जो मुखे खुदारा गौसे आज़म दस्तगीर खैर जो मुखे खुदारा ही लफ्ज़ मुसा वरी वरी चवरायो इंशाअल्लाह ताला जे खाली झोजू भर जीवी जो खैर जो मुखे खुदारा गौसे आज़म दस्तगीर खैर जो मुखे खुदारा गौसे आज़म दस्तगीर खैर जो मुखे खुदारा गौसे आज़म दस्तगीर जो मुखे खुदारा गौसे आज़म दस्तगीर बेसहारा जा सहारा गौसे आज़म दस्तगीर ओ बेसहारा जा सहारा गौसे आज़म दस्तगीर इंशाअल्लाह ताला सोने पीर जे सदके सबने दे बेड़े पार थी वे सर फरमांदे में ते मेरा हथ मुरीदां दे मथों ईवें होंदा है जी आसमान जमीन दे मथों होंदा है ए हथ आसमान जमीन दे मथों जी होंदा है फरमांदे मेरा हथ भी मुरीदां दे मथों ईवें होंदा है फकीरो फिक्र न करावे दस्तगीर दी दामन च हथ इंशाअल्लाह ताला बेड़े पार लगे पई पर अपने अमल थोले सुधारने पोसन बेअमली न दिखल न दिखलायूं बेकदरी न दिखलायूं एड़ा पीर मिला असां को जो चोरे को अब्दाल बनावण वाला तो सोने दस्तगीर दा मुरीद चोरी किए करे सी वो तो अब्दाल हो सी आने जगह सदावे तो मैं दस्तगीर दा मुरीद नमाज नहीं पढ़दा पीछे कच्चा हो सी या कूड़ा हो सी सच्चा ही पक्का मुरीद हो जो को नमाज की पाबंदी करे अब्बे अम्मा दा एहतराम करे पाड़े वाले नाल सुठा सलूक करे गरीबां मिस्कीना मुहताजा यतीमां दी मदद करे
आप को वड्डे दा एहतराम करे मिठे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी सुन्नत पाक ते मजबूती नाल अमल करे तो वो मानो सोने दस्तगीर दा पिछे समझे तो पक्का मुरीद। अल्लाह से असादा अकीदा मजबूत करे, असादा अमल मजबूत करे। अल्लाह सुब्हानहु व तआला दुन्हा जहानाज सोने दस्तगीर दी दामन नसीब करे। आमीन आखो दोस्तों। हाणे एकड़ा दफा अलहम्द शरीफ ट्राई दफे कुल हो वल्लाह शरीफ पढ़ो, असा सवाब पुजायूं।